असा बागी तो जोए बाट इन मला गीचे में रुपए कोने चे 200-500 को दारा दे तमा लोन प्यारा जेल के शारा अगर जेल के शारा निभाई दो से दो जो नंबर दन चार दो मेहरबानी कयो बाबा हां इन लोन माफ कयो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो STR सिंधी चैनल ऐं आउं जो पंहिंजो बागी ज़ैब। अॼु अल्हम्दुलिल्लाह एतिरी ख़ुशी आहे जो मां तव्हांखे छा ॿुधायां। एतिरी ख़ुशी आहे यार, ॾाढी महिनत कई आहे असां ऐं अल्हम्दुलिल्लाह उनजो नतीजो अचणु शुरू थी वियो आहे। हलियो ऐं नतीजो कहिड़ो निकितो आहे उहो संगत खे ॿुधाए राशिद। नतीजो ये निकितो आहे त शुक्र अल्हम्दुलिल्लाह असांजा YouTube चैनल ते 1K सब्सक्राइबर मुकम्मल थी चुका आहिनि। तमामु वॾी जिदोजहद कई आहे असां। सो असां चयो त इहा ख़ुशी पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयूं त जिदोजहद खां पोइ, एतिरी जिदोजहद खां पोइ 1K सब्सक्राइबर पूरा थी चुका आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजे करे। सो हिन महिल असां ज़मीननि जी तरफ़ निकितल हुयासीं। सफ़ीला, तव्हांजो छा चवणु आहे? साईं हिननि ॾाढी महिनत कई आहे, जिदोजहद कई आहे, बाक़ाइदे ई महिनत कंदा आहिनि, बहितरीन इहो ठाहींदा आहिनि, टिकटॉक सही आहे, ठाहींदा आहिनि, क्लिपूं ठाहींदा आहिनि यूट्यूब ते। तव्हां महिरबानी करे हिनखे लाइक कयो, कमेंट्स कयो, सपोर्ट कयो। सफ़ीला जूं महिरबानियूं लख कुर्ब, हीअ असांजी टीम जो हिसो ई आहे। सो दोस्तो, हीअ चवे थो त मूंखे होटल ते मानी खारायो। हाणे होटल ते मानी त हिनखे खारायूं, पर असां वटि पैसा कोन्हनि। यूट्यूब में पैसा अचनि त हिनखे मानी बि खारायूं। मानी खाईंदे न मानी तव्हांजी केरु थो खाए, मान रहो तव्हां। बिल्कुलु मां पंहिंजे तरफ़ मानी खाराईंदुसि, बस सैलरी अचे त बाबा ज़बरदस्त कमु थी वेंदो। सो पंहिंजे हिन व्लॉग खे अॻिते बि तव्हांखे ॾेखारियूं था, दोस्तनि सां मिलूं था, हुन सां बि कचहरियूं कंदा, हुननि जा व्यूज़ वठूं था, हुननि जो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम। सो हिन महिल ज़मीननि जी तरफ़ निकितल आहियूं। सो दिलकश नज़ारा लॻा पिया आहिनि असांजी ज़मीननि जा, ज़बरदस्त। हिन महिल पुल ते आयल आहियूं, पुल असांजे पोयों आहे ऐं वाह जी पुल बाबा, वाह जी पुल। सो असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। हक़ीक़त पुछो त एतिरी महिनत कयूं था। हाणे रहियल आहे वॉच टाइम। जेकर हीअ वॉच वीडियो वायरल थी वियो त मुंहिंजो वॉच टाइम बि पूरो थींदो। हा नी राशिद? बिल्कुलु इंशाअल्लाह। बसि दोस्त हिनखे ईअं अॻिते हलायो जो पाणीअ वांगुरु हले वेठो, सफ़ा वॉच टाइम पूरो थी वञे। हलो शेयर कयो, लाइक कयो, कमेंट्स कयो, सुठियूं तव्हांजा थोरा थींदा। सो दोस्तनि जी महिनत खे रायगान अलाह कॾहिं बि कोन कंदो आहे। अलाह जा थोरा आहिनि, अलाह जे सपोर्ट सां एतिरी मंज़िल ते आया आहियूं। ॻोठ जा दिलकश नज़ारा आहिनि, उन्हनि जो बि दीदार तव्हांखे कराईंदा हिन व्लॉग जे थ्रू। छा थो चवी भाऊ? ही असांजो प्यारो दोस्त आहे बागी ज़ैब। ही ॾाढो सुठो माण्हू न, ऐं ही राशिद वीडियोस ठाहींदो आहे, जेको बहितरीन वीडियो ठाहींदो आहे। ऐं केॾीमहिल मूंखे बि चवंदो आहे वीडियो में अच, पर मां न ईंदो आहियां। छो? बसि ईअं मिड़ई दिलि न चवंदी आहे। हीअ असांजा पाड़े जा बहितरीन कराइनि। महिरबानियूं। सो अल्हम्दुलिल्लाह बाक़ाइदे मज़ो लॻो पियो आहे। शाम जो पहर असांजो सेलिब्रेट था कयूं। हाली फ़िलहाल ख़र्चु कोन था कयूं, बसि हाली व्यूज़ तव्हांखे ॾेखारियूं था हितां जा पंहिंजे ॻोठ जा। रोड ठहे थो पियो, अलाह करे ठहे, अॻिते बि कमु त हले थो पियो। ही बाबा पुल जे भरिसां ई नंढिड़ो ग्राउंड आहे जिते वॉलीबॉल खेॾंदा आहिनि संगत। वॉलीबॉल जो ग्राउंड आहिनि, बसि नंढा उन ते छोकिरा वॉलीबॉल खेॾंदा आहिनि। ऐं अॻियों साम्हूं इहो आहे ग्राउंड, उते वॉलीबॉल खेॾंदा आहिनि। क्रिकेट जा ग्राउंड आहिनि कोन? क्रिकेट मस्जिद कान थी ॾिसे। इंशाल्लाह मस्जिद जो व्लॉग ठाहींदासीं बाक़ाइदे हिकिड़ो अलॻि, उहो बि दोस्तनि खे ॾेखारींदासीं। सो क्रिकेट जा ग्राउंड हिते आहिनि कोन, ॾाढा ज़री लॻा पिया आहियूं त असुल क्रिकेट जा शौक़ीन, पर ग्राउंड न हुजण जे करे बसि व्लॉगिंग था कयूं पिया। उमेद आहे त असांजा व्लॉग तव्हांखे पसंदि ईंदा हूंदा। ॿियो बाबा, उमेद आहे त व्लॉग तव्हांखे पसंदि आयो हूंदो, ऐं उमेद ई करे सघूं था तव्हांखे पसंदि आयो हूंदो। बाक़ी त असां कुझु कोन था चई सघूं वधीक, उहो तव्हां कमेंट बॉक्स में ॿुधाईंदव त असांजो व्लॉग तव्हांखे वणे थो या न। सफ़ीला, ॿियो ॾे हवालु, छा थो सम्झी, छा सूरत आहे मुल्क जी? भाऊ गर्मी ॾाढी लॻी पई आहे, बरसातुनि ॿेड़ी ॿोड़े छॾी आहे, हिकिड़ी महांगाई, टियों वरी गर्मी। हिन महिल त पगर वही हलिया आहिनि। हिननि खे मूं चयो त हलो तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां। स्टाफ ते त कोन वठी वियोसीं, छाजे करे हुते हरू भरू ख़र्चु कराए न मूंखां, इन लाइ पुल ते वठी वियासीं। हिते न को दुकानु आहे न वरी छा। सो हाणे भाऊ वारनि जा था निकिरनि पघर, पिट जो न सो हलो अॻिते पंहिंजा मज़ो कयूं था खोड़ सारियो।
ये सामो जो हमरा ॾिसो था ने लाउडन जो दुकान आहे इने को वठो था इन को इंटरव्यू वठो था गर्मी जे बारे में छा थो चवे ये ॿाहिरि वारी हा छा पियो चई भाई ने बोलते हैं मां का ये था बना सो बाबा ये सूरत आला ॻोठ जी ऐं जॻहियूं नयूं ठहंदी पयूं तरक़ी करे थो असांजो खड़ा माण्हू ज़मीनुनि जी तरफ़ निकिता आहिनि ॻोठ में त बाबा एॾी सोढ़ थी वई आहे हाली जो कुझु माण्हू चई कोन थो सघे सवेरा तूं करे थो ॿाहिरि वञी असांजा दोस्त रहंदा दुबई चवनि था अचु पर पैसो ई कोन्हे। दुबई जी मूं दुबई जी ॻाल्हि कान कई बाक़ी सादी ॻाल्हि कई मूं ॻाल्हि कई त हेॾे ॿाहिरि कॾहिं था निकिरो ज़मीनुनि जी तरफ़ सही आहे हुते घर में ये वजह दुबई में पतो है हे दुबई वञी पहुतो वाह मुंहिंजा दोस्त वञनि ई न वाली बात हा वाह ॾे हवाल छा थो चई घर वई हलिया रास्ता जा मसलो इहो आहे त दुआ कयो त कोई असांजे मुल्क पाकिस्तान में महांगाई ख़तमु थिए छाकाणि त असांजे मुल्क में 3 तबक़ादार आहिनि हिकिड़ो अमीर तबिको ॿियो सम्झो मिडिल जेको विचोलो आहिनि टियों जेको आहे ग़रीब हिन महिल ग़रीब सभ खां परेशान लॻो पियो आहे अच्छा अमीर बि कमु पटी वेठो आहे ऐं विचोला जेके आहिनि उहे मूं वांगुरु कमु पटी वेठा आहिनि बाक़ी ग़रीब त सफ़ा रोवनि था छा कयूं दुआ कयो उनजो मसइलो हल थिए उन्हनि गला ताईं पैसो ॾिए अमीर ग़रीब थियनि ग़रीब अमीर थियनि असां बाक़ी तो ज़ोए बाट इन मला गीचे में रुपयो कोने चे 500 को धारा दे त मां लोन प्यारा जेस के इशारा अगर जेस के इशारा निभाई दो ॾिसे दो हिनजो नंबर दन चार दो महिरबानी कयो बाबा हिनजो लोन माफ़ कयो अब इहा हक़ीक़त त लोन वारी ॻाल्हि आहे 500 रुपया लोन वरितो त माने हाणे मैसेज कयो त लोन प्यार मूं चयो हलो हाली फ़िलहाल असां पाण सुञा लॻा पिया तो घणो लोन वरितो अथनि लोन मोर 33 रुपया थी वियो अथनि हाणे हिनखे तयारी लॻी पई आहे हिनखे लोन वठायूं था दुआ कयो त हिन वारो लोन में हाणे असां हिन अकाउंट में लॻा पिया हिनखे लोन वठायूं असां न वठंदासीं मूंखे पैसा जाम आहिनि माशाल्लाह कर्ज़ी लॻो पियो आहे पर पैसो आहे कदे लोन हक़ीक़त पुछो त टई सुजा ॿार बाबा जस्ट मज़ाक में एंजॉयमेंट तव्हां दोस्तनि खे एंजॉयमेंट कराए पिया उम्मीद आहे त हीउ नंढड़ो व्लॉग तव्हांखे पसंदि आयो हूंदो इंशाअल्लाह वरी बि तव्हांखे दोस्तनि खे ॿिया व्लॉग बि ॾेखार बाबा उम्मीद आहे त असां वारो हीउ व्लॉग तव्हांखे पसंदि आयो हूंदो तेसि ताईं ॾींदा असांखे इजाज़त बाक़ी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो या भर में जेकी घंटी अथसि हिन खे वॼाए छॾियो ठीकु आहे पोइ लोन प्यारे असां मोटी था अचूं ठीकु आहे लोन